नाज़िन हेडलाइन सां ॾिठियूं तव्हां सां अहम ख़बर शेयर करे रहिया आहियूं। सिंध जे अरिड़हं ज़िलनि में मकानी खाते जी नंढी चूंड लाइ पोलिंग जो अमल जारी आहे। कराची जे 6 ज़िलनि समेत सिंध जे 12 ज़िलनि में वोट कास्ट कया पिया वञनि। 11 सीटुनि ते चेयरमैन जी चूंड लाइ मुक़ाबिलो थी रहियो आहे। 6 सीटुनि ते वाइस चेयरमैन जी चूंड थी रही आहे। जनरल मेंबरनि जी चूंड लाइ 13 सीटुनि ते मुक़ाबिलो थी रहियो आहे। डिस्ट्रिक्ट काउंसिल जे मेंबरनि जी 2 सीटुनि ते चूंड विढ़ी पई वञे। चेयरमैन जी 11 सीटुनि लाइ टोटल 8 उम्मीदवार मैदान ते लथल आहिनि। वाइस चेयरमैन जी 6 सीटुनि लाइ 3 उम्मीदवार इलेक्शन विढ़ी रहिया आहिनि। जनरल मेंबरनि जे 13 सीटुनि लाइ 54 उम्मीदवारनि में मुक़ाबिलो थी रहियो आहे, जॾहिं त डिस्ट्रिक्ट काउंसिल जे मेंबरनि जी 2 सीटुनि लाइ 21 उम्मीदवारनि में मुक़ाबिलो थी रहियो आहे। टोटल 32 सीटुनि लाइ 173 उम्मीदवार मैदान ते लथल आहिनि। वोटिंग लाइ टोटल 271 पोलिंग स्टेशन्स क़ाइमु कयूं वियूं आहिनि। पोलिंग बूथ जो टोटल तइदाद 980 आहे। पोलिंग सुबुह 8 वॻे शुरू थी, जेका शाम 5 वॻे ताईं बिना वक़फ़े जे जारी रहंदी।